गुलाम हैदर खां रिपोर्ट अली जान चांडियो तन गुलाम हैदर जी यूनियन काउंसिल लखी एट मीरवा जे ॻोठ हाजी गोराम खान चांडियो में टी बैट अस्पताल जी बिल्डिंग जो कम 8 सालन खां रोलड़े जो शिकार। इन हवाले से पीपी अगवान हाजी गोराम खान चांडियो, शबीर चांडियो, मुरीद चांडियो, सतार चांडियो, इनायत शहबाज चांडियो ऐं ताज कास्केली बेन एहतियात मुज़ाहिरो कंदे चयो त 8 सालन खां टी बैट अस्पताल जी बिल्डिंग जो कम रोलड़े जो शिकार है। इन्हनि चयो त केतिरा ई भेरा डिप्टी कमिश्नर ज़िले टंडो मोहम्मद खान इंजीनियर के दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं आहिनि, को बि खड़ तेल न आहे निकितो। जंहिंमें पीपी अगवान हाजी गोराम खान चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो वॾी जदोजहद करे 2016 में सैयद कायम अली शाह जे दौर में टी बैट अस्पताल जो टेंडर कयो वियो हो, जंहिंजो हिन वक़्त ताईं अस्पताल जो कमु मुकमल न आहे थी सघियो, जंहिंमें बि असांजे ॻोठ ऐं आसपास जे ॻोठनि में बीमारियुनि जे फैलजण जे करे माण्हू परेशान। असां अपील था कयूं पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह असांजे ॻोठ गोराम खान चांडियो में टिन बैड अस्पताल जो तमीराती कमु मुकमल कराए हैंड ओवर कराए ॾिनो वञे त जीअं हितां जी ग़रीब मिसकीन माण्हुनि जो बहितर नमूने सां इलाज थी सघे। मोहम्मद खान में तकरीबन 2 साल खां इंजीनियर कोन हो, हाणे जे इंजीनियर आयो आहे त सभु इंजीनियर कोन्हे, केरु ऑफिसर ॿुधण लाइ कोन्हे त हिंदी PC वञ ठाहे उहा असांजी बजट कराची लोकल गवर्नमेंट में जमा कई वञे त जीअं असांखे CM साहिब जी महिरबानी सां उहा बजट मिले, हीअ स्कीम असांजी मुकमल थिए जीअं असीं हिते ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं, हुननि खे इलाज कराए हुननि जा सघूं ऐं हुननि जी हर सहूलियत हिते मुहैया करे सघूं। तंहिंजे करे आऊं बिलाल असांजे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खे, वज़ीर आला सिंध खे ऐं चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट जेको फंड जारी कंदो आहे उनखे अपील थो करियां त हिन मुंहिंजे एहतजाज खे, मुंहिंजी गुज़ारिश खे क़बूल कंदे इंतिज़ामिया ताईं पहुचाई वञे ऐं हिन ते फौरन अमल करे हिन अस्पताल जो जेको रहियल कमु आहे मुकमल करे ऐं असांखे हिन अस्पताल खे चालू करे ग़रीबनि जी जेका जाइज़ घुराए उहा पूरी कई वञे। जीए भुट्टो, जीए शहीद राणी, जीए पाकिस्तान, जीए सिंध।